टंडो अलायार में समाजी तंजीम TRDP पारां सिहत खाते जी डिमांड तहत कोरोना वायरस जो मेडिकल किट्स DHO टंडो अलायार समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि हवाले कई वियूं। इन सिलसिले में हिकु तकरीब कोठाई वई जंहिंमें DHO लक्ष्मण दास, RDHO अब्दुल्ला निजामानी, कोविड फोकल पर्सन डॉक्टर शीरी, TRDP जे ज़िलई कोऑर्डिनेटर केसर परवीन, इंजीनियर मोहम्मद यैया, TRDP जे ज़िलई अगवान मिस शमीम अख्तर, कोऑर्डिनेटर जमाल खातून ने ॿिया मौजूद हुआ। इन मौके ते कंसर्न वर्ल्ड वाइड जे मिस जमाल खातून सामान DHO लक्ष्मण दास हवाले कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे TRDP जे ज़िलई कोऑर्डिनेटर मिस केसर परवीन चयो त नेशनल कैपेसिटी कोविड पेंडेमिक इंप्रूवमेंट प्रोग्राम तहत सिहत खाते जे इदारनि जी डिमांड ते DHO IHS जी घुर्ज तहत सामान टंडो अलायार, हैदराबाद ऐं टंडो मोहम्मद खान जे इंतजाम में हवाले कयो वियो आहे, जंहिंमें ब्लड प्रेशर मापण जा औज़ार, नेबुलाइज़र मशीनूं, मास्क, ट्यूबिंग, दिल जी धड़कन मालूम करण जा औज़ार, नॉर्मल डिलीवरी जा औज़ार, सीज़र जा औज़ार, जनरल सर्जरी, साह में मुंझ लाइ सेक्शन मशीनूं, ऑक्सीजन जा डोम ऐं ॿियो सामान शामिल आहे। इन मौके ते DHO टंडो अलायार डॉक्टर लक्ष्मण दास चयो त थरदीप जो शुक्रगुज़ार आहियां जिन ही सामान ॾिनो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk